हुया मां भी मौजूद हुयसे। अवां जी उम्र 12 साल हुई, मुझी 9.5 साल उम्र हुई। मां तो उन्हीं ॾींहं खां वठी करे इंतजार में आया त दिलबर अलाए कहिड़े ॾींहुं ऐलान कंदो त मां मुहम्मद करीम ते कलमो भरे नालो लिखराया। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। 40 में 12 विया, घणा बचा सोचे ॿुधाइजो। 40 में 12 विया, पक न? महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरका जे नबूवत जे ऐलान खां 28 साल, घणा साल? ॾाढे जो घणा साल? 28 ऐलान खां 28 साल अगे ही महबूब ते ईमान आणियो वेठो आहे। अली मुर्तज़ा कॾहिं ईमान आंदो? जॾहिं हज़रत अली जी 8 साल उम्र आहे। महबूब ऐलान कयो आहे। ऐलान खां पोइ हज़रत अली खां कंहिं पुछो आहे, अली अव्वल तो ईमान आंदो या अबू बकर अव्वल ईमान आंदो? अली तो चवे कुर्बान वञा अबू बकर तां। मां अली त ॼाओ ई कोन हुस, अली अबू बकर अॻे ई ईमान आंदो। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, खुली चओ सुभान अल्लाह। हज़रत अली फरमाइनि था मां त ॼाओ ई कोन होसे जॾहिं बुहैरा वारो काफ़िलो हो, मां अञा ॼाओ ई कोन होसि, मां त देर सां ॼाओ आहियां। अबू बकर उन टाइम ते ईमान आंदो हो जॾहिं मां ॼाओ ई कोन आहियां। आम किताब लिखंदा आहिनि अव्वल ईमान अली आंदो, अव्वल ईमान खदीजा आंदो, अव्वल ईमान अबू बकर आंदो। कन माण्हुनि सुवाल कयो इमाम आज़म खां, अबू हनीफा सब किताब सच्चा, हिकड़ा चवन था अव्वल ईमान अली आंदो, ॿिया चवन था अव्वल ईमान अबू बकर आंदो, ॿिया चवन था अव्वल ईमान खदीजतुल कुबरा आंदो। इन जो मतलब छा है? इमाम आज़म चो सब सच्चा। सुभान अल्लाह चओ, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हजरत इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह फरमायो सब सच्चा। कीअं सच्चा? पाण फरमायूं वडी उम्र वारन में, पक्कन पोढ़न में अव्वल ईमान अबू बकर आंदो, औरतुन में अव्वल ईमान खदीजा आंदो, बारन में अव्वल ईमान अली आंदो। सभई चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला इन्हीं तरफ इशारो करे तो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़, उहा हस्ती जेका सच्चो पैगाम खणी आई, यो नबी पाक जी ज़ात आ। व सद्दक़ बिही, ऐं जंहिं नबी करीम जी अव्वल अव्वल तस्दीक कई। अल्लाह ताला फरमाए तो उलाइका हुमुल मुत्तक़ून, ये मुत्तकी ऐं परहेज़गार हम, यानी अव्वल पैगाम आणण वारो भी मुत्तकी आ, अव्वल पैगाम के कबूल करण वारो भी मुत्तकी आ। सभई चओ सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मुझा दोस्त अजीज है, ये अॼोकी रात जेका है हे तव्हांजो महीनो जमादियो सानी आ। इन जमादियो सानी जी 22 तारीख़ जो ॾिहाड़ो आ। अॼु 22 जी रात आ। हुस्न इत्तफाक आ। तव्हांजे लाड़काने जे शहर में रोज़े धणी रहबर रहमतुल्लाह अलैह जे नाले सां कॉन्फ्रेंस थी रही आ। ऐं इहा रात जेका है सा हज़रत अबू बकर जे वफ़ात जी आ। सभई चओ सुभान अल्लाह। मुझे दिल चयो त खलीफ़े अव्वल, खलीफ़े बिला फसल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जूं चंद ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां जे तव्हांजो असांजो अबू बकर जे ग़ुलामनि में नालो शुमार थी वञे। खुदा पाक जो कसम आ, मुझे महबूब पाक जी हिकिड़ी हदीस आ। पाण फरमाइनि था जेकर सारी उम्मत जो ईमान कंहिंजो ॻाल्हायो छो था, सभई ॻाल्हायो। लौ वुज़न ईमान अबी बकर बे ईमान उम्मती, हुजूर फरमाइनि था सारी मुंहिंजी उम्मत क़यामत ताईं
जेका भी मुंहिंजी उम्मत थींदी उनमें वली गौस कुतुब सहाबी पीर फकीर औलिया व सब अची विया। नबी सही फरमाए थो क़यामत ताईं सारी मुंहिंजी उम्मत जो ईमान ताराज़ी जे हिकिड़े पुड़ में विझो ऐं ॿिए पासे वरी अबू बकर जो ईमान विझो। ॿिन्हीअ खे तोरियो त मुंहिंजे अबू बकर जो ईमान वज़नी थी पवंदो। सुभान अल्लाह चओ। पण फरमाता सारी उम्मत खां मुंहिंजे सिद्दीक अकबर जो ईमान वज़नी आहे। ऐं ॿी हदीस आहे मुंहिंजे नबी पाक जी, पाण फरमाइनि था त जंहिं बि मां मुहम्मद करीम सां इन दुनिया में का बि चङाई कई को थोरो कयो त मां मुहम्मद उन जो थोरो लाहे छॾियो, पर अबू बकर जो थोरो मां कोन लाथो आहे, इहो अल्लाह ते छॾियो आहे। अल्लाह पाण ई क़यामत में लाहींदो। ॾाढे चओ सुभान अल्लाह। ऐं उन जवान खे सिलो कहिड़ो मिलियो जो रसूलुल्लाह सां रोज़े में गॾु चओ सुभान अल्लाह। क़यामत ताईं मुंहिंजे महबूब करीम सां गॾु आहे। महबूब करीम जॾहिं पाण फरमाइनि था अन अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसु, सभ खां अव्वल क़यामत जे ॾिहाड़े मां पंहिंजे क़ब्र शरीफ़ मां निकिरंदुसि। हुज़ूर फरमाइनि था अव्वल क़ब्र मां ॿाहिरि ईंदुसि। महबूब करीम जी ज़ात बाबरकात जी क़ब्र न आहे बल्कि मुस्तफ़ा जो रोज़ो आहे। सभई चओ सुभान अल्लाह। महबूब जे आराम जी जाइ आहे। इन्ही जे करे जो असांजो महबूब ज़िंदा चओ असांजो नबी ज़ोर सां असांजो नबी उन महबूब जे आराम वारी जाइ ते पाण जिथे आराम फरमाइनि था, पाण फरमाइनि था अन अव्वलुन नास, सभ खां अव्वल मां ॿाहिरि ईंदुसि। पाण फरमाइनि था मूंखां बाद में जेको अव्वल ॿाहिरि ईंदो सो अबू बकर सिद्दीक़ हो। वॾो शान आहे सिद्दीक़ अकबर जो। सुन्नियो पंहिंजो अक़ीदो दुरुस्त रखो ऐं इहो अक़ीदो रखो त शेरे ख़ुदा जो बि इहो ई अक़ीदो आहे। मुंहिंजे महबूब जे तमाम सहाबा जो भी इहो ई अक़ीदो आहे त सारी उम्मत में रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात जे फ़ैसिले मुताबिक़ अॻ में शान नबियनि जो आहे, उन खां पोइ उम्मत जो शान आहे। उम्मत में सहाबी अची विया, ॿिया बि अची विया ऐं हुज़ूर करीम जो फ़ैसिलो आहे, ख़ुदि अलीअ जो फ़ैसिलो आहे त सारी उम्मत में सभिनी खां अफ़ज़ल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात बाबरकात। हज़रत अली त एतिरे क़द्र बि फरमायो आहे त जंहिं बि मां मन फद्दलनी अला अबी बकरन, जंहिं मूंखे अबू बकर ते फज़ीलत ॾियारी, माना जेको चवे त अली अफ़ज़ल आहे, अबू बकर घटि आहे, अली जे शान खे मथे करे अबू बकर जे शान खे हेठि करे अली साईं जो फ़ैसिलो आहे। मन फद्दलनी अला अबी बकर, जंहिं मूंखे हज़रत अबू बकर ते फज़ीलत ॾियारी, जल्लतहू हब्दल मुफ्तरीये, हज़रत अली पाण फरमाइनि था उन्हीअ माण्हू खे मां तोहमत हणंदड़ वारी सज़ा लॻाईंदुसि। इहो तोहमत थो लॻाए इन्हीअ जे करे जो मां अली शाहिद आहियां। मुंहिंजे मुहम्मद करीम पाण चयो हो त मुंहिंजे उम्मत में सभिनी खां अफ़ज़ल हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। सभई चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला असांखे शेरे ख़ुदा जे फ़ैसिले ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजा दोस्त इते पंहिंजो अकुल कोन हलाइबो, इते पंहिंजी पसंदि नापसंदि कान हलाइबी। के माण्हू वरी चवंदा आहिनि असां अबू बकर खे बि मञूं था, उमर खे बि मञूं था, उस्मान खे बि मञूं था, अलीअ खे बि मञूं था, पर अली असांजे लाइ अफ़ज़ल आहे। इहो हक़ीक़त में रसूलुल्लाह जो फ़ैसिलो नथो क़बूल करे, इहो अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो नथो क़बूल करे, इहो ख़ुदि अलीअ जो फ़ैसिलो क़बूल कोन थो करे। तोखे इहो क़बूल करणो पवंदो त रसूलुल्लाह खां बाद में जंहिं हस्ती जो शान आहे सो हज़रत अबू बकर सिद्दीक़। ऐं मुंहिंजे महबूब करीम जे इन ग़ुलाम खे अल्लाह सानी सॾियो आहे। छा सॾियो आहे? ॾाढे चओ सानी यसनैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना
अल्लाह ताला फरमाए तो जरी बजणा पाण में गार में हा सानी इसनैन बिन जणन मां जेको ॿियो ॼणो हो इज़ यक़ूल लिसाहिबिही जरी चवे पियो पंहिंजे साथीअ खे ला तहज़न गणती न कर इन्नल्लाह मअना अल्लाह तोसां ऐं मूंसां गॾु आहे। मुंहिंजा दोस्त महबूब करीम जे उम्मत में अव्वल उम्मत खे तबलीग करण वारो रसूलुल्लाह या त ॿिए नंबर ते तबलीग करण वारो अबू बकर अव्वल पैगाम आणण वारो अल्लाह हुआ त ॿिए नंबर ते क़बूल करण वारो अबू बकर अव्वल रोज़े शरीफ में आराम फरमाईंदड़ रसूलुल्लाह त ॿिए नंबर ते वरी हज़रत अबू बकर सिद्दीक़ क़यामत में रोज़े पाक मां अव्वल अचण वारो रसूलुल्लाह त ॿिए नंबर ते उथण वारो अबू बकर हर मामले में ॾिसंदे त अबू बकर सिद्दीक़ खे अल्लाह पाक सानी ऐं सानी सॼो आहे। महबूब जे ज़ात बाबरकात घर बार सिर जान कुर्बान करण वारो सहाबा कराम हर शय कुर्बान कई पर हर मामले में हजरत अबू बकर गोए खणी गार जी रात जान कुर्बान की। मौलाना सिद्दीक़े अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हो हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी चओ त तव्हांखे बि मज़ो अचे मूंखे बि मज़ो अचे सभई चओ मौलाना सिद्दीक़े अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हो रज़ियल्लाहु ताला अन्हो रज़ियल्लाहु ताला अन्हो यार की खातिर मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला। चओ सुभान अल्लाह। भला ॾियो ख़बर छा हाल आहे नाराज़ त कोन आहियो न भला ॿुधायो पुछो कोन त मां ठरो था अलाए मरो था जेके ठरो था से सुभान अल्लाह चओ। यार की खातर मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला मंज़िल इश्क का है रहबर रज़ियल्लाहु ताला अन्हो मौलाना सिद्दीक़े अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हो। एड़ी रख दी सांपों के बिल पर सदमा सहेलिया अपने दिल पर। सुभान अल्लाह। नाग जे ॿिर ते पैर रखे नाग डंग पियो हणे पैर हटाए अबू बकर पियो चए पैर सिद्दीक़ जो आहे न हटंदो। ओ नाग तूं जबल खे पाणी कंदो आहे तूं पत्थर खे भोरे छॾींदो आहे पर हे खुड़ी जहिड़े तहिड़े जी कान्हे अबू बकर सिद्दीक़ जी खुड़ी आहे महबूब जे तरफ़ अचण कोन ॾींदो सां। एड़ी रख दी सांपों के बिल पर सदमा सहेलिया अपने दिल पर जाने फिदा की यार के खातर रज़ियल्लाहु ताला अन्हो। सुभान अल्लाह चओ ॾाढे सुभान अल्लाह चओ। सिद्दीक़ जे अखियुनि मां ॻोढ़ा वड़ा तबई तौर माण्हू खे ज़हर असर कंदो आहे। महबूब जागी पिया सिद्दीक़ छो थो रोई कि भला नाग चक थो हणे पर छॼास कोन थो मता साईं जन खे तकलीफ़ न पहुचाए। हुज़ूर फरमायो इहो तो वांगुर आशिक आहे हिकिड़ो आशिक ॿिए आशिक सां लड़ाई थो करे पैर हटाए त नाग निकिरे मां मोहम्मद जो दीदार करे। पर सिद्दीक़ तो जो ज़हर ख़त्म था कयूं पाण लुआब कढूं फीण कढूं अबू बकर जे उन खुड़ीअ खे लॻायूं ज़हर ख़त्म थियो पाण फरमायो रुगो ज़हर ख़त्म कोन थो थिए अॼु खां पोइ जंहिंखे बि नाग चक पाए अबू बकर उन खे खुड़ी तुंहिंजी धोई प्यार बि त ज़हर ख़त्म थी वेंदो।
हिकिड़े आशिक मज़ेदार ॻाल्हि कई आहे, चवे थो त ना गो महबूब वटि तॾहिं पहुतो जॾहिं अबू बकर जे पेर में आयो। जंहिंखे नबी वटि पहुचणो आहे सो सिद्दीक़ जा पेर पकड़ींदो, तॾहिं रसूलुल्लाह वटि ईंदो। महबूब जे दर ते उहो ईंदो जेको सिद्दीक़ जे पेरनि जी खाक बणिबो, पर ॿिए खे कॾहिं बि महबूब कोन मिलंदो। नाग खे बि नबी मिलियो आहे त अबू बकर सिद्दीक़ जे पेर जे सदके में मिलियो आहे। एड़ी रख दी सांप के दिल पर सदमा सहेलिया अपने दिल पर, जाने फिदा की यार के खातर रज़ियल्लाहु तआला अन्हु। सभई तो सुभान अल्लाह। आओ तो तोखे मुझे मुर्शिद रोज़े धणी जो मसलक ॿुधायां। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हे सिंध में जेके वहाबी अथव न, अमरोटी हुजन, ठेढ़ाई हुजन, बेराई हुजन, हाँ समझो था ना सही। ये अमरोटी, ठेढ़ाई, बेराई, ये जेके भी अथव ये चवंदा असां रोज़े धणी जा मुरीद आहियूं। हाले जी, बाए जी, ये सब जी। कीअं हो रोज़े धणी जा मुरीद? चई त असांजो मुर्शिद अमरोट वारो इहो मुरीद हो हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचुंडी वारे जो। भरचुंडी वारो ख़लीफ़ो हो साईं सोई शरीफ़ वारे जो। सोई शरीफ़ वारो ख़लीफ़ो हो रोज़े धणी जो। असां सभु रोज़े धणी जा मुरीद। मां थो चवां जे रोज़े धणी जा मुरीद थी पवन न, ये वहाबी, ये हाले जी, ये बाई जी, ये टेड़ी, ये अमरोट, ये सब जेकॾहिं न मुजादा बेर शेर, ये सब जेकॾहिं रोज़े धणी जे तरीक़े ते हलनि त ख़ुदा जो कसम वहाबियत जो सिंध मां जनाज़ो ई निकिरी वई। पर हिननि पंहिंजे पावर हाउस खां कनेक्शन कटे छॾियो आहे। पावर हाउस अॼु बि आहे। चओ इंशाअल्लाह हूंदो क़यामत ताईं। ॾाढे छो था चओ इंशाअल्लाह? नथी ॻाल्हि वणेव छा? चओ इंशाअल्लाह यो पावर हाउस क़यामत ताईं फैज़ ॾींदो रहंदो। अल्लाह वारनि जा भाॻनि जा भाणा ख़ाली न हूंदा आहिनि। रोज़े धणी जे ज़माने में भी फैज़ हो, अॼु भी फैज़ जारी आहे। मुझा दोस्तों अजीजो, अॼु भी उन फैज़ जी कमी कान्हे का। मुझा दोस्त, मुझा भाउ, उहे पाण खे जेकॾहिं रोज़े धणी जे जमायत सां मुंसलिक कनि, ॿियो खणी छॾनि, रोज़े धणी जे किताबनि ते, मलफूज़ात ते, मकतूबात ते ऐं इन्हनि निभागनि जे मदरसे में पिया भी आहिनि। इएं न आहे त रुगो असां वटि पिया आहिनि। इहा मलफूज़ात, इहा मकतूबात जेका असां वटि आहे, इन्हनि वहाबियुनि जे मदरसे में भी पई आहे। रुगो उन्ही खे ॾिसनि न। ख़ुदा पाक जो कसम आहे त रोज़े धणी जो मसलक जेको आहे सो सुन्नत जमायत वारो मसलक आहे। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह जो मसलक उहो मसलक आहे जेको पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी वारो आहे। पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जो उहो मसलक आहे जेको सोहणे सिद्दीक़ अकबर वारो मसलक आहे। सिद्दीक़ अकबर वारो उहो मसलक आहे जेको मुंहिंजे मोहम्मद करीम जो पैगाम आहे। हकीकत में हे पाण खे रुगो सॾाइनि था पिया, पर आहिनि इहे पक्का कट्टा नजदी। मुंहिंजा दोस्त अब्दुल वहाब नजदी जा पोइ लॻा आहिनि। उन्हनि खे इहो भली अब्दुल वहाब ख़ुशि हुजे, सलामत हुजे, असांखे ख़ुदा ताला रोज़े धणी जी दामन नसीब फरमाईंदो। इन औलिया अल्लाह जी दामन नसीब फरमाईंदो। हज़रत पीर से रोज़े धणी पंहिंजे मलफूज़ात में लिखियो आहे त असांजो बि अक़ीदो इहो आहे त मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे असहाबनि जी जीअं तरतीब आहे, अव्वल अबू बकर, पोइ उमर, पो उस्मान, आखिर में अली। हजरत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त फज़ीलत बि अहिड़े तरीक़े सां आहे। ये खिलाफत जी तरतीब आहे। हजरत रोज़े वारा फरमाइनि था खिलाफत जे तरतीब मुताबिक़ फज़ीलत आहे। अव्वल अबू बकर, उन खां पोइ उमर, उन खां पोइ उस्मान, उन खां बाद में शेर खुदा। सभई जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला का दुआ है अल्लाह ताला असा के इन्हीं मसलक ते जियारे ऐं इन्हीं मसलक ते मारे। सभई जो आमीन। इहो ही तरीक़ो अहले सुन्नत जमात जो आहे। इहो ही तव्हां असांजो अक़ीदो हुजणु खपे ऐं औलियाए उम्मत जो भी इहो ही तरीक़ो आहे। सभई जो सुभान अल्लाह। को बि ख़ुदा जो वली
इन्ही तरीक़े जे मुखालिफ़ नाहे। औलिया अल्लाह अॻियां हुजनि चाहे अॼु जा हुजनि, उन्ही सभिनी वलियनि जो इहो ई अक़ीदो आहे जेको मूं तव्हां जे आॾो बयानु कयो। असीं अल्लाह पाक जे दरगाह में दस्त बदुआ थी दुआ घुरंदासीं, रब्बुल आलमीन असांखे न औलिया अल्लाह जे तरीक़े ते जियारे, इन्ही तरीक़े ते मारे। ख़ुसूसन जेको हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जे नाले सां कॉन्फ्रेंस थी आहे, अल्लाह ताला असांखे उन कामिल वलीअ जे तरीक़े ते जियारे, उन जे तरीक़े ते मारे। मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, ख़ुसूसन साईं हाफ़िज़ दुरमम साहब जन जो, ऐं ॿियो साईं क़िबला हाजी मोहम्मद मुस्तफ़ा शाह साहब ऐं साईं सैयद पीर मोहम्मद इक़बाल शाह साहब ऐं ॿिया जेके सादात किराम हिते वॾा वॾा दरवेश सालिया वेठा आहिनि, इन्हनि सभिनि जो मां शुक्रगुज़ार आहियां जन कुझु टाइम वेही मूं मिस्कीन जूं चंद ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। मां सभिनी खे दुआ जे लाइ अपील कंदुसि, सभई मूंखे दुआ कयो, अल्लाह तबारक व तआला असांखे महबूब जे दीन जी ख़िदमत जी वधीक तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर में अहम ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु कयां ऐं इनखे तरह गौर सां ॿुधिजो। अवां रेडियो टीवी अख़बारूं सभु ॾिसो पढ़ो ॿुधो पिया, मुल्क जे अंदरि तमामु हिन वक़्तु नाज़ुक दौर थी रहियो आहे ऐं मुल्क में इस्लाम जे नाले हिकिड़ियूं तहरीकूं उथियूं आहिनि जेको नालो इस्लाम जो इस्तेमालु कनि थियूं, लेकिन उहे मस्जिदुनि खे, दरगाहनि खे, आलिमनि खे, इबादत गाहनि खे, निमाज़नि खे पंहिंजे बमनि जो शिकार बनाइनि था। ऐं रोज़ बरोज़ तव्हां ॿुधो पिया, ॾिसो पिया, अॼु हीअ दरगाह ख़तम थी वई, अॼु ही पी आलिम सगोरो मारिजी वियो, अॼु हिन फलाणे मदरसे में बम धमाको थियो, अॼु फलाणी मस्जिद में बम धमाको थियो। तव्हांखे यकीन सां चवां थो, लाड़काणे जा मुस्लमानो खुली तरह ॿुधो, इहे कतई तौर मुस्लमान न आहिनि, इन्हनि जो कहीं भी मज़हब सां ताल्लुक नाहे। इस्लाम इजाज़त ई नथो ॾे। असांजे प्यारे महबूब मोहम्मद करीम जो इस्लाम अमन ऐं सलामती जो पैगाम। तव्हांजो छा ख़्याल आहे? इस्लाम में अमन आया दहशतगर्दी आहे? इस्लाम में अमन आहे, दहशतगर्दी कान्हे का। ये बम धमाके करण वारा अॻु में भी मुजाहिदा इस्लाम जा दुश्मन हुआ, अॼु भी इस्लाम जा दुश्मन आहिनि। नाम निहाद थी करे इस्लाम जो नालो इस्तेमाल पिया कनि ऐं माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइनि पिया ऐं चवनि था असां शरीयत आणींदासीं। शरीयत इन्ही जो नालो न आहे। मुहम्मद करीम जी शरीयत में अमन ऐं सलामती जो पैगाम। हिकिड़ी हदीस तव्हांखे ॿुधायां, नबी करीम जो सहाबी आहे हज़रत मुआज़ बिन जबल, हुन जो नालो आहे। हुज़ूर करीम हुनखे यमन जे तरफ़ रवानो फरमायो ऐं मुआज़, मां मोहम्मद करीम तोखे यमन जे तरफ़ रवानो थो फरमायां, तूं पंहिंजी फ़ौज इस्लाम जी वठी वञ, जिहाद वञी कर, पर मुंहिंजूं हे चंद ॻाल्हियूं अव्वल यादि रखजांइ। क़िबला हुकुम कयो, पाण फरमाइनि था वञण सां उन सां जंग न कजांइ। क़िबला पोइ छा कयां? पाण फरमायो त सभ खां अव्वल उनखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो पैगाम ॾिजां, दावत पहुचाइजां। जे इस्लाम जी दावत क़बूल कनि त पोइ असांजा भाइ रहनि, पर जे क़बूल न कनि त बि मां मोहम्मद तोखे इजाज़त नथो ॾियां, हुन सां जंग न कजां। जंग तॾहिं कजां जॾहिं हो तोसां आदराई कनि, पोइ आदराई कनि त तूं हुननि सां पोइ लड़ाई करे दिफ़ा कजां। पर मुआज़ यादि रखजां, उन्हनि जा पोढ़ा न मारजां, उन्हनि जूं औरतूं न मारजां, उन्हनि जा ॿार न मारजां, उन्हनि जा इबादत गाह न ड्राहजां, जेको तोसां न विढ़े उनखे अमुन ॾिजां। हुननि जा वण ऐं बाग ऐं खूह तबाह ऐं बर्बाद न कजां, छो त मां मुहम्मद रहमत लिल आलमीन थी आयो आहियां। हुननि जा भली काफ़र हुजनि, मुशरिक हुजनि, हुननि जा मज़हबी पेशवा मारणा न आहिनि, उन्हनि जूं इबादत गाहूं मढ़ियूं मंदर आहिनि, उनखे ड्राहिणो कोन्हे को, छो त हू पंहिंजे मज़हब मुताबिक़ इबादत कंदा आहिनि। मां मोहम्मद करीम अमन ऐं सलामती जो पैगाम खणी आयो आहियां। इन्ही मां तव्हां अंदाज़ो लॻायो त रसूलुल्लाह जो पैगाम केतिरो पुर अमन पैगाम हो। माण्हू चवंदा आहिनि त इस्लाम तलवार सां फैलियो आहे। न न, इस्लाम अखलाक ऐं महबूब करीम अलैहिस्सलाम जे मोहब्बत वारे पैगाम सां फैलियो आहे। सभई चओ सुभान अल्लाह।
ही जेके मुसलमानन खे निमाज़ पढ़ंदड़न खे मारन था, जुमे जे निमाज़ में धमाको, मस्जिद में धमाको, आलमन खे मारन पिया, दरगाहूं खत्म कन पिया, मस्जिदन खे तबाही बर्बाद कन पिया। ये मुसलमान कोनन, ये पक्का एजेंट हन। ऐं पाकिस्तान जे आर्मी जी रिपोर्ट आ, हेॾे ॾियारो, पाकिस्तान जे इंटेलिजेंस जी रिपोर्ट आ, पाकिस्तान जे आर्मी जी रिपोर्ट आ त इन्ही तालिबान ज़ालमान वटां जेके भी हथियार हथ अचन था, ये सब हथियार अमेरिका जा हन। किथों जा हन बाबा? ॾाढे ॾाढे किथां जा हन? अमेरिका पंहिंजा पिठू ये मुल्ला ठाहे असांजे मथां हमला करण चाहे थो। हुन जो मतलब आहे या त पाकिस्तान खे वहाबी स्टेट बणाईंदा, जे भला वहाबी स्टेट न बणाए सघिया त पोइ अमन अमान जी सूरत हाल समझी, जे इराक में अमेरिका कब्ज़ो कयो, अफगानिस्तान में कब्ज़ो कयो, अमेरिका चाहे थो त मां भी इहो बहानो बणाए इन सूबे सरहद में पंहिंजा अड्डा क़ाइम कयां, इते पंहिंजी हुकूमत क़ाइम कयां। पर मुंहिंजा दोस्त अमेरिका खे भुल आहे, इंशाअल्लाह इहे तालिबान भी तबाह थी वेंदा। दुआ कयो जे रूस बर्बाद थियो आहे, ख़ुदा अमेरिका खे भी तबाह बर्बाद करे छॾींदो। पाकिस्तान जी कमान, चओ सुभान अल्लाह, पाकिस्तान जी कमान पाकिस्तान जे मज़बूत आर्मी जे हथ में आ। चओ अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह ताला पाकिस्तान जे आर्मी खे कअन्नहुम बुनियानुम मरसूस बनाए ऐं पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पाकिस्तान जे आर्मी खे ख़ुदा कामयाब बनाए। सभई जो आमीन। पाकिस्तान जी आर्मी के खुदा अंदरूनी बैरूनी फितनन खां बचाए, मजबूत रखे। इंशाअल्लाह ताला पाकिस्तान ठाहियो भी सुन्न न हो ऐं बचाईंदा भी इंशाअल्लाह ताला सुन्नी। आखिर में हिकिड़ो तव्हांखे शेर ॿुधायां, ॿुधंदव? तव्हां कोन ॿुधंदो, थकिजी पिया हो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह चओ भला। आखिरी लफ़्ज़ मुंहिंजा बसि तव्हां खां पोइ हाणे इजाज़त वठी दुआ करे थो घुरां। मुंहिंजा दोस्त हिकिड़े आशिक़ ॾाढो सुठो चयो आहे, ॾाढी भली ॻाल्हि चई अथई ऐं उहा तव्हां ई असांजे दिलि जो आवाज़ आहे। सभई जो सुभान अल्लाह। दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत, पाकिस्तान हमारा है। सुभान अल्लाह चो। दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत, पाकिस्तान हमारा है। जोर से जो सुभान अल्लाह। दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत, पाकिस्तान हमारा है। इंशाअल्लाहुल अज़ीज़ यो पाकिस्तान भी या रसूल अल्लाह वारनि ठाहियो हो, इन्ही जी हिफ़ाज़त भी इंशाअल्लाह ताला या रसूल अल्लाह वारा कंदा। ओ सुन्नियो मुशार थियो, मुत्तहिद थियो, मुत्तफ़िक़ थियो ऐं पाण में ॿधी कयो। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अवां सभु पंहिंजा पाण खे हिकु भायो। जेको भी या रसूल अल्लाह वारो आहे, उहो या रसूल अल्लाह वारो दुरूद व सलाम वारो पाकिस्तान जो मुहाफ़िज़ा इंशाअल्लाह तबारक व तआला। सुन्नी पाकिस्तान में जेरा हन त ख़ुदा कंदो पाकिस्तान भी सलामत हो। अल्लाह ताला मुझी हाज़री कबूल फरमाए, अवां जी भी हाज़री कबूल फरमाए। रब्बुल आलमीन तव्हां असांजी हीअ अॼोकी महफ़िल खे पंहिंजी दरबार में मक़बूल और मंज़ूर फरमाए। हाणे सभई जेतिरा आयो उथी भी हो, महबूब जे मथों सलातो सलाम पढ़वो, उन खां